तंगवानी थाने जे अदगोट मोहम्मद हयात खोसो जे वेझो हथियारबंद हथां पाणी जे वारे तां भॼण अगवा पाणी जे वारे ते वियल गुलसन खोसो ऐं भाइटियो नौजवान मोरज़ादो खोसो खे हथियारबंद अगवा करे विया। तंगवानी मां आतिफ हुसैन बियाणी रिपोर्ट मुजिब तंगवानी ऐं आसपास वारे इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। चोरूं फुरूं धाड़ा रोज़ मामूल बणियल आहिनि, पर इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। राति देर सां तंगवानी पुलिस थाणे जी हद मां हथियारबंद हथां ॻोठ मोहम्मद हयात खोसो मां ॿ नौजवान मोरज़ादो खोसो ऐं गुलसन खोसो हथियारबंद हथां अगवा थी विया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त असांजा नौजवान ज़मीन ते वियल हुआ त उतां अगवा थी विया आहिनि। ॿिए पासे घोसपुर में हिकु हफ़्तो अॻु घोटकी शहर जे ॻोठ ग़ुलाम नबी घोटो जो रवासी अला वसायो घोटो जेको पंहिंजे मुर्शद जी फ़ौतगी ते उज़ुर खाई लाइ घोसपुर आयल हो ऐं पुरस्रार नमूने गुम थी वियो हो, संदसि अगवा जी तस्दीक वारसनि करे छॾी आहे। मुबैना अगवा थियल 45 विरन जो अला वसायो घोटो हिकु हफ़्तो अॻु पंहिंजे मुर्शिद सैयद धणीनो शाह जिलानी जी फ़ौतगी ते उज़ुर ख्वाही लाइ घोसपुर आयो हो। उज़ुर खाई खां पोइ घोटकी कंदकोट कचे वारे रस्ते तां वापसि ॻोठ वञी रहियो हो त अड़जातल हथियारबंद हथां खमिजी वियो। पहिरीं वारसनि खेसि ॻोल्हा कई पर को बि ॾस पतो न मिली सघियो। वारसनि संदसि दुरानी मार जे कचे वारे इलाइक़े मां मुबैना अगवा थियण जी तस्दीक कई आहे। ॿिए पासे घोटा बिरादरी जे सरदार अली नवाज़ घोटो घोसपुर जे MPA सरदार मीर आबिद ख़ान सुंदरानी खां मदद तलब करे वरिती आहे, जॾहिं त वारसनि हद जी पुलिस खे इतला करे मुग़िन जी बाज़ियाबी लाइ राजूं कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। अवांजे पंहिंजे शहर करमपुर में हकीम ज़ाहिद बपड़ यूनानी इलाज जी तसली बख़्श सहूलत मुहैया करे थो। हाणे हेठीं बीमारनि जा मरीज़ सनद याफ़्ता हकीम ज़ाहिद बपड़ खां यूनानी इलाज ज़रिए सेहत याब थी सघनि था। नामर्दी हुजे या कमज़ोरी, जरियान समेत तसली बख़्श इलाज सां गॾु बे औलादी जो बे तसली बख़्श इलाज ॾिनो वञे थो त ॿिए तरफ़ मादे जी ख़राबी, गैस, कब्ज़ी, बदहाज़मो, मादे जी कमज़ोरी, घटि उमिरि में नज़र जी कमज़ोरी, मथे जो सूर, मथे खे फेरो, दम, साको, खंघे, खूनी बवासीर समेत हर क़िस्म जे बवासीर जो इलाज ॾिनो वञे थो। रगनि जी कमज़ोरी, कंधु ॾकणु, हथ ॾकणु, गोॾनि ऐं संदनि जे सूर सां गॾु पथरी, अदरंग, अंदरूनी ऐं ज़ाहिरी ज़ख़्म ऐं औरतुनि जी बीमारियुनि जो बि इंशाअल्लाह तसली बख़्श इलाज ॾिनो वञे थो। हकीम ज़ाहिद बपड़ मौजूदु बे औलादी जे जरासीम जो गारंटी सां इलाज ॾिनो वञे थो। फ़ाइदो न थियण जी सूरत में इलाज जा पैसा वापसि कया वेंदा। पतो हकीम ज़ाहिद बपड़, ज़ाहिद क्लिनिक, लॻो नाको मस्जिद, करमपुर। राब्ते लाइ नंबर 0304 34 90 532, 0333 38 99 168।